जी बिल्कुल सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां नए साल 2023 जी दाख़िला लाइ जेको अॼु प्री एंट्री टेस्ट वरिती पई वञे 14 ज़िलनि सां तालुक़ु रखंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं जेके आहिनि सिंध यूनिवर्सिटीअ में अॼु एंट्री टेस्ट ॾेई रहियूं आहिनि। घोटकी आहे, खेरपुर, मीरस आहे, उन खां अलावा सखर, कराची, कंबर शेदात कोट, लाड़काणो, ॿिया ज़िला जेके आहिनि उन में शामिल आहिनि। 23,000 शागिर्दनि जेके आहिनि ऑनलाइन रजिस्ट्रेशन कई, जंहिं 9,000 सीटियूं जेके आहिनि दाख़िला जूं ॿुधाई पियूं वञनि। हिन वक़्तु जेकी पहिरें मरहले में जेको आहे सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया तरफ़ां टेस्ट वरिती पई वञे, उन में जेको आहे 8,960 शागिर्द जेके आहिनि ऐं शागिर्दियाणियूं अॼु प्री एंट्री टेस्ट ॾेई रहियूं आहिनि, जंहिंमें 7,360 जेके आहिनि उहे शागिर्द शामिल आहिनि। उन खां अलावा 1,600 जेके आहिनि उहे शागिर्दियाणियूं शामिल आहिनि। हिन वक़्तु असां सां डायरेक्टर एडमिशन आहे डॉक्टर अयाज़ अहमद कीरो, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं, तव्हां ॿुधाईंदव हिन वक़्तु जेकी एंट्री टेस्ट वरिती पई वञे, छा सूरत हाल, केतिरियूं तव्हां वटि ऑनलाइन रजिस्ट्रेशन शागिर्दनि जूं थियूं? अॼु पहिरें मरहले में जेकी टेस्ट वरिती पई वञे, उन में केतिरा शागिर्द शामिल? अल्हम्दुलिल्लाह 23,008 ॿारनि असांखे रजिस्ट्रेशन कराई आहे मास्टर्स ऐं बैचलर प्रोग्राम्स जे लाइ, जंहिंमां 19,000 असांजा ॿार बैचलर प्रोग्राम लाइ आहिनि ऐं 3,000 ॿार मास्टर प्रोग्राम्स जे लाइ आहिनि। अॼु असां 8,960 ॿारनि खां टेस्ट वठूं पिया, जंहिंमें असां कोशिशि कई आहे त जेके परे परे जा ॿार आहिनि, जीअं लाड़काणो आहे, सखर आहे ऐं दादू आहे, अपर साइड जेका सिंध जी, ऐं प्लस में उमरकोट बि असां परे में शामिलु कयो आहे, त जीअं उहे ॿार किन ॿारनि खे ख़बर न पवंदी आहे। इन्हनि परे वारनि ज़िलनि मां जेकॾहिं को रहिजी वञे थो त उहो वरी 6 तारीख़ ते जेका असांजी टेस्ट आहे उन में बि अपीयर थी सघे थो। इन सां गॾोगॾु अॼु असां अदर प्रोविंसिस मीन्स जेके ॿार असां वटि पंजाब, KPK, बलोचिस्तान ऐं गिलगित बल्तिस्तान जा ॿार आहिनि, उन्हनि खे बि अॼु कॉल कयो आहे। जेकॾहिं उन्हनि मां को रहिजी वेंदो त उनखे वरी 6 तारीख़ ते चांस मिलंदो। टेस्ट जा इंतज़ामात तक़रीबन मुकमल आहिनि। असां 10,000 जेके आहिनि ईमेल क्वेरीज़ अटेंड कयूं आहिनि, उन खां पोइ व्हाट्सएप क्वेरीज़ आहिनि ऐं फ़ोन क्वेरीज़ बि असां ॿारनि जूं अटेंड कयूंसीं। 8,960 ॿार जेके आहिनि उहे अॼु अपीयर थी रहिया आहिनि, जंहिंमां 7,360 शागिर्द मर्द आहिनि ऐं 1,600 फीमेल स्टूडेंट आहिनि अॼोके मरहले में। अच्छा, इन्हनि जी रिज़ल्ट अॼु ऑनलाइन? इन्हनि जी रिज़ल्ट जेका पहिरें मरहले जी आहे इहा अॼु शाम ताईं ऑनलाइन थी वेंदी। उन खां पोइ वरी असां जेको ॿियो मरहलो आहे अचर वारो, उहो बि कंडक्ट कंदासीं। उन खां पोइ कंपाइल जेका टोटल रिज़ल्ट आहे उहा अपलोड कंदासीं। जी बिल्कुल, डायरेक्टर एडमिशन डॉक्टर अयाज़ अहमद कीरो जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो चवणो त 23,008 शागिर्दनि जेको आहे ऑनलाइन रजिस्ट्रेशन कई। 70 खां मथे जेके आहिनि असां सिंध यूनिवर्सिटीअ जा जेके आहिनि मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, उन्हनि जा जेके शागिर्द जेके आहिनि हिन वक़्तु जेको आहे पहिरें मरहले में जेकी टेस्ट वरिती पई वञे, 8,960 शागिर्द आहिनि। उन्हनि मां जेको 7,360 शागिर्द ऐं 1,600 शागिर्दियाणियूं शामिल आहिनि। इंतज़ाम जेके आहिनि उहे मुकमल कया आहिनि। ॿी मरहले में जेकी आहे 6 नवंबर ते जेको आहे एंट्री टेस्ट वरिती वेंदी। हिन वक़्तु 14 ज़िलनि जी जेकी आहे प्री एंट्री टेस्ट सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया वरिती पई वञे। इंतज़ाम जेके आहिनि उहे मुकमल कया आहिनि। सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई आहे। सिक्योरिटी सां गॾु जेको आहे सिंध यूनिवर्सिटीअ जी सिक्योरिटी, उन खां अलावा पुलिस रेंजर्स जा अटाला बि जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते मौजूदु आहिनि। जी।